Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to learn some more rules of error detection that which can be the possible error detections regarding those rules. अच्छा, आज असां एरर डिटेक्शन जे टॉपिक ते कुछ वधीक रूल्स पढ़ंदासीं जेके सेंटेंस स्ट्रक्चर जा रूल्स आहिनि ऐं तव्हांखे ग़लति ॾेई करे उहे एरर डिटेक्शन जे सेक्शन में ॾेई सघनि था पिया। अॼु जो असांजो सभ खां पहिरियों जेको रूल आहे उहो आहे ऑल द एडजेक्टिव्स रेफरिंग टू द सेम नाउन। हाणे लफ़्ज़नि खे सम्झण जो गौर कजो। ऑल द एडजेक्टिव्स रेफरिंग टू द सेम नाउन, जॾहिं सेंटेंस में नाउन हिकिड़ो ई हुजे, हिकिड़ो ई नाउन हुजे ऐं उन जे लाइ एडजेक्टिव्स मुख़्तलिफ़ यूज़ थियल हुजनि, माना उन जी तारीफ़ में हिक खां वधीक एडजेक्टिव्स इस्तेमालु थियल हुजनि उन जी मेरिट में या डीमेरिट में। मस्ट बी इन द सेम डिग्री ऑफ कंपैरिजन, माना एडजेक्टिव्स जूं डिग्रीज़ तव्हां पढ़ियूं आहिनि, पॉजिटिव, कॉम्पेरेटिव एंड सुपरलेटिव डिग्री। एडजेक्टिव जूं 3 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि, जीअं पॉजिटिव आहे गुड, कॉम्पेरेटिव आहे बेटर एंड सुपरलेटिव आहे बेस्ट। ठीकु आहे। हाणे हे चवे थो जेकॾहिं सेंटेंस में हिकिड़ो ई नाउन हुजे ऐं उन हिकिड़े ई माण्हू जे बारे में जेकॾहिं एडजेक्टिव्स यूज़ कया वञनि त उहे एडजेक्टिव्स सभई हिक ई डिग्री में हुजणु घुरिजनि। मिसाल तौरु जेकॾहिं कंहिं हिकिड़े शख़्स जे बारे में असां फर्स्ट डिग्री सेंटेंस में यूज़ करूं था, ठीकु आहे, पॉजिटिव डिग्री यूज़ करूं था, त ईअं पॉसिबल न आहे त हिकिड़े तारीफ़ में पॉजिटिव डिग्री कयूं ऐं ॿिए में जेको आहे कॉम्पेरेटिव कयूं या 3 में सुपरलेटिव कयूं। न, जेकॾहिं हिकिड़ी डिग्री पॉजिटिव कयूं था त ॿी बि पॉजिटिव थींदी, जेकॾहिं हिकिड़ी कॉम्पेरेटिव डिग्री उन जी तारीफ़ में यूज़ कयूं था त ॿी बि कॉम्पेरेटिव थींदी, जेकॾहिं हिकिड़ी सुपरलेटिव डिग्री यूज़ कयूं था त ॿी बि उन जी सुपरलेटिव डिग्री यूज़ थींदी। ठीकु आहे। कीअं? हाणे इहो तव्हां सेंटेंस में सम्झी सघंदव। हाणे सेंटेंस आहे ही इज़ द मोस्ट हैंडसम एंड वाइज़र स्टूडेंट ऑफ द क्लास। हाणे हिते तव्हां ॾिसो, ही नाउन हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो ई शख़्स आहे, हिकिड़ो ई स्टूडेंट आहे, हिकिड़ो ई छोकिरो आहे जंहिंजे बारे में ॻाल्हायो थो वञे पियो सेंटेंस में। ठीकु आहे। ही हिकिड़ो ई आहे, नाउन या प्रोनाउन। ठीकु आहे, नाउन और प्रोनाउन। अच्छा, हिकिड़ो ई शख़्स आहे जंहिंजे बारे में, हिकिड़ो ई छोकिरो आहे जंहिंजे बारे में ॻाल्हायो थो वञे, पर हिते डिग्री कहिड़ी आहे? द मोस्ट हैंडसम। हिते कहिड़ी डिग्री इस्तेमालु थियल आहे? हिते सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, द मोस्ट हैंडसम सुपरलेटिव डिग्री आहे। अच्छा, हाणे हिते सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे, हिते कॉम्पेरेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे। तव्हां पढ़ियो आहे वाइज़, वाइज़र, वाइज़ेस्ट। ठीकु आहे। हाणे हे जेका आहे कॉम्पेरेटिव डिग्री आहे, सुपरलेटिव डिग्री आहे, इन जे करे ग्रामेटिकली सेंटेंस ग़लति आहे। हाणे जेकॾहिं हे सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे त हिते बि सुपरलेटिव डिग्री ई इस्तेमालु थींदी। कीअं? इहो हाणे थींदो ही इज़ द मोस्ट हैंडसम एंड द वाइज़ेस्ट स्टूडेंट ऑफ द क्लास। हाणे इन जे करे जेका हिते एरर आहे उहा एरर आहे वाइज़र। हाणे अॼु मां सिर्फ़ु एरर डिटेक्ट करे आयो आहियां डायरेक्टली, छो तो तव्हांखे एग्ज़ाम में उन फॉर्म में ॾींदा, तव्हां एक्चुअली उन शइ खे बेसिकली सम्झो। शुरू में तव्हांखे ABCD इन जे करे मां ॾियां पियो जीअं तव्हां सम्झी सघो त एग्ज़ाम में तव्हां कीअं डिटेक्ट कंदो या करिणो छा आहे तव्हांखे। ठीकु आहे। हाणे एक्यूरेटली मां अॼु टिक करे आयो आहियां एरर्स ते। हाणे जीअं ए एंड वाइज़र आहे, वाइज़र न थींदो, छा थींदो? एंड द। हाणे वाइज़र जेको आहे एरर आहे, ग़लति आहे ग्रामेटिकली, हिते एरर आहे इहो। ठीकु आहे। हाणे हिते करेक्ट छा थींदो? एंड द वाइज़ेस्ट, वाइज़ेस्ट ये करेक्ट इन जो हे थींदो। ठीकु आहे। करेक्ट इन जो ऑप्शन छा थींदो? द वाइज़ेस्ट थींदो। अच्छा, तॾहिं माना पोइ छा थींदो? पोइ हिते बि सुपरलेटिव डिग्री थी वई, हिते बि सुपरलेटिव डिग्री थी वई साॻे शख़्स जे बारे में। पोइ असां चऊं था त हाणे जेको जुमिलो आहे इहो करेक्ट आहे। ठीकु। अचो ॿिए ते। हाणे साॻे ई इन रूल जो ॿियो मिसाल आहे, यू गेव अ बेटर एंड द मोस्ट इंट्रस्टिंग आइडिया। हाणे हिते वरी ॾिसो, हाणे हिते जेको आहे सुपरलेटिव डिग्री लॻल आहे ऐं मथे जेको आहे उहा वरी कॉम्पेरेटिव डिग्री लॻल आहे। हिते छा हुयो? पहिरियों सुपरलेटिव डिग्री लॻल हुई, पोइ कॉम्पेरेटिव लॻल हुई। हाणे हिते पहिरियों कॉम्पेरेटिव लॻल आहे, पोइ सुपरलेटिव डिग्री लॻियल आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन खे तव्हां एरर करो था त हिन खे सुपरलेटिव में आणींदो, जेकॾहिं हिन खे तव्हां एरर कंदव त हिन खे वरी तव्हां कॉम्पेरेटिव में वठी ईंदव। पर अक्सर तौर ते थींदो ईअं आहे जो जॾहिं सुपरलेटिव डिग्री हूंदी आहे त सुपरलेटिव ॿिन्ही खे ई सुपरलेटिव में ई कन्वर्ट कयो वेंदो आहे। अक्सर तौर ते ईंदो आहे, वधीक तव्हां अॻिते सेंटेंस ॾिसंदव तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। ठीकु आहे।
हाणे जीअं हिते लिखियलु आहे वरी स्टूडेंट ऑफ द क्लास, माना क्लास मां सभिनी खां सुपरलेटिव जी ॻाल्हि थिए थी, इन जे करे असां हिन खे सुपरलेटिव डिग्री में कन्वर्ट कयोसीं। हिते बि असां हाणे हिते कॉम्पेरेटिव लॻियलु आहे, हेॾे अॻिते सुपरलेटिव डिग्री लॻियलु आहे, इन जे करे एरर कंहिं में आहे, एरर आहे बेटर में आहे, इहो ग़लति आहे। हाणे हिते छा थींदो, यू गेव द बेस्ट, हाणे हिते जो करेक्ट जेको ऑप्शन आहे असांजो छा आहे, हिते थींदो द बेस्ट, द बेस्ट जेको आहे करेक्ट असांजो ऑप्शन आहे, हिते थींदो यू गेव द बेस्ट, यानी हाणे हे बि सुपरलेटिव डिग्री थी वेंदी, हे बि सुपरलेटिव डिग्री थी वेंदी, तॾहिं असांजो जुमिलो जेको आहे उहो करेक्ट थी वेंदो। हे थींदो यू गेव द बेस्ट एंड द मोस्ट इंट्रस्टिंग आइडिया। ठीकु थी वियो। हाणे इन जो इहो रूल अथव। अच्छा, हाणे ॿियो रूल असां पढ़ूं था पिया, रूल नंबर 2 अॼु जो, उहो आहे एडजेक्टिव्स लाइक यूनिक, आइडियल, परफेक्ट, कंप्लीट, यूनिवर्सल, इंटायर, एक्सट्रीम, चीफ। हाणे इहे हितों खां हेतिरे ताईं एडजेक्टिव्स लिखियल आहिनि। चवनि था इहे जॾहिं एडजेक्टिव इस्तेमालु थियल हुजनि पोइ इहे एडजेक्टिव्स पाण सां गॾु डोंट एडमिट द कॉम्पेरेटिव डिग्रीज़, इन्हनि सां गॾु कॉम्पेरेटिव डिग्री इस्तेमालु नाहे थींदी। ठीकु आहे, छो नाहे थींदी? बिकॉज़ दे आर सुपरलेटिव देमसेल्व्स, उहे पंहिंजो पाण में सुपरलेटिव डिग्री खे शो कंदा आहिनि, उहे पंहिंजो पाण में सम्झो सुपरलेटिव हूंदा आहिनि। कीअं? हाणे तव्हां इहो मिसाल वञो सम्झी सघो था। हाणे जीअं हिते लिखियलु आहे ही इज़ द मोस्ट परफेक्ट बॉय, हाणे हिते एरर किथे आहे? एरर आहे द मोस्ट परफेक्ट बॉय। हाणे मथे असां जेको जुमिलो पढ़ी आया आहियूं इन में असां वर्ड पढ़ियोसीं परफेक्ट ओहे। हाणे हिते द मोस्ट ॾियण जी ज़रूरत न आहे। हाणे कॉम्पेरेटिव जो मतिलबु कॉम्पेरेटिव डिग्री या सुपरलेटिव डिग्री, माना कंपेरिज़न कोन कंदासीं कंहिंसां बि इन्हनि जो। ठीकु आहे, जॾहिं परफेक्ट पंहिंजो पाण में 100% परफेक्ट हूंदो आहे, यानी सुपरलेटिव डिग्री आहे पंहिंजो पाण में। इन जे करे हिन सां गॾु कंहिं बि डिग्री खे बेटर या द मोस्ट या द मोर या द मोस्ट यूज़ करण जी काई ज़रूरत न आहे। हिते छा कंदासीं, हे एरर आहे, हिते इन खे ख़तमु करे छॾींदासीं। इहो डायरेक्ट जुमिलो कीअं थींदो, ही इज़ द जेको आहे न कटींदासीं, ही इज़ द परफेक्ट बॉय, द मोस्ट परफेक्ट बॉय न थींदो। जेको असांजो मोस्ट आहे इहो ग़लति इस्तेमालु थियल आहे, ही इज़ द परफेक्ट बॉय थींदो वञी। ठीकु आहे, मां ग़लती सां द में बि लाइन हणी आहे, द खे न कंदासीं, छो द सुपरलेटिव डिग्री शो करे थो न परफेक्ट, डायरेक्ट द लॻंदोसीं, ही इज़ द परफेक्ट बॉय। हाणे करेक्ट असांजो ऑप्शन छा आहे? करेक्ट ऑप्शन असांजो इहो आहे। हाणे अॻिते अचो, अॻिते इन जो असां अञा ॿिया इन जा मिसाल वठूं था। ठीकु आहे, हाणे ॿियो असां वटि इन जो मिसाल कहिड़ो आहे? हाणे ॿियो आहे माई फ्रेंड स्पोक विथ द, हाणे स्पोक मां ग़लती में मिस करे वियुमि, इन जे करे वरी स्पोक लिखियो आहे ऐं हुनजी जंग मां वॾी करे छॾी आहे। माई फ्रेंड स्पोक विथ द मोस्ट यूनिक एक्सेंट। हाणे पोयों असां यूनिक वर्ड बि पढ़ियोसीं एडजेक्टिव में, त जॾहिं बि यूनिक वर्ड इस्तेमालु थींदो उन सां असांखे काई बि डिग्री ॿी शो करण जी ज़रूरत न आहे। छो त इहा पंहिंजे पाण में ई सुपरलेटिव डिग्री आहे। हाणे इहो थींदो माई फ्रेंड स्पोक। हाणे हिते ग़लती कहिड़ी आहे? हिते एरर कहिड़ो आहे? एरर आहे मोस्ट, मोस्ट जेको आहे उहो एरर आहे। ठीकु आहे न। हाणे इहे मां ग़लती सां द इन्हनि में लाइन हणी आहे। हाणे हे थींदो माई फ्रेंड स्पोक विथ द, अच्छा हे हा, विथ द यूनिक एक्सेंट। हाणे मोस्ट जेको आहे उहो जेको आहे रॉन्गली, ग्रेमेटिकली रॉन्ग आहे, रॉन्गली यूज़ थियल आहे हिते। मोस्ट जेको आहे असांजी एरर छा आहे? हिते एरर आहे मोस्ट, मोस्ट ग़लति इस्तेमालु थियल आहे। हाणे इहो जुमिलो थींदो माई फ्रेंड स्पोक विथ द यूनिक एक्सेंट। यूनिक पंहिंजो पाण में जेको आहे सुपरलेटिव डिग्री खे शो करे थो। ठीकु थी वियो। अच्छा, हाणे अॻे सेंटेंस ते अचो, साॻियो इन्हनि जो ई मिसाल आहे। हाणे अॻियो आहे इट इज़ द मोस्ट कंप्लीट असाइनमेंट। हाणे द मोस्ट कंप्लीट असाइनमेंट जो छा मतिलबु आहे? जॾहिं असां कंप्लीट का शइ चवंदा आहियूं त उहा बि 100% हूंदी आहे, यानी उहा सुपरलेटिव डिग्री जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, माना सभ खां बेस्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं, मुकमिल जी ॻाल्हि कंदा आहियूं। ठीकु आहे, थोरो मुकमिल आहे, घणो मुकमिल न थींदो आहे। जॾहिं ॻाल्हि मुकमिल थी त माना हिकिड़ी शइ मुकमिल आहे, जॾहिं थोरी हूंदी त अधूरी हूंदी न। अधु चवंदासीं, टियों हिसो चवंदासीं, जेको आहे न अधु सोचे सघूं था, हिकु सोचे सघूं था। जॾहिं हिकिड़ी शइ कंप्लीट आहे त माना बसि कंप्लीट थी वई, पोइ 100% थी वई न उहा। हाणे इन खे द मोस्ट ॾियण जी ज़रूरत न आहे। हिते जेका एरर आहे, एरर आहे हिते मोस्ट, इट इज़ द कंप्लीट असाइनमेंट, मोस्ट खे असां कटे छॾींदासीं। ठीकु आहे, हाणे एरर जेका आहे हिते छा आहे? उहा मोस्ट आहे। इन्हनि सां जेको आहे कंपेरेटिव डिग्री इस्तेमालु करण जी काई ज़रूरत न आहे। ठीकु थी वियो। अॼु जो असांजो टियों रूल, टियों रूल असांजो छा आहे? टियों रूल चवे थो द एडजेक्टिव्स, कहिड़ा एडजेक्टिव? इन्फीरियर, सुपीरियर, सीनियर, जूनियर, प्रायर, ETC वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे, एटसेट्रा। टेक द प्रीपोजिशन टू, नॉट देन।
हाणे जेके हे असांजा प्रीपोजिशन्स आहिनि इहे सॉरी एडजेक्टिव्स आहिनि इन्हनि जॾहिं बि सेंटेंस में इहे एडजेक्टिव्स इस्तेमालु थींदा त इन्हनि सां जेको आहे प्रीपोजिशन देन इस्तेमालु न थींदो बल्कि इन्हनि सां छा इस्तेमालु थींदो आहे इन्हनि सां इस्तेमालु थींदो आहे टू ठीकु आहे इन्हनि सां टू इस्तेमालु थींदो देन इस्तेमालु न थींदो। हाणे कीअं हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहो रूल शायदि अॻु में बि सम्झाए चुको आहियां आई थिंक के पोइ मां वरी रिवाइज़ थो करां तव्हांजे लाइ आसानी जे लाइ। हाणे उहे वर्ड जन जो IOR पर्सनली पंहिंजो लॻल हुजे इन्फर इन्फ्रायर सुपर सुपीरियर हाणे जीअं हाणे हिते IOR लॻल आहे जंहिंजो उन्हनि खे पोयां जेको आहे टू लॻंदो आहे देन न लॻंदो आहे। हाणे कीअं हाणे हिते तव्हां सेंटेंस में सम्झी सघो था ही ऑलवेज फेल्ट इन्फीरियर देन हिज यंगर सिस्टर। हाणे जॾहिं इन्फीरियर आहे असां पढ़ी आयासीं जॾहिं अहिड़े क़िस्म जा वर्ड्स हूंदा जंहिंजे पोयां IOR ऑलरेडी पंहिंजो लॻल हूंदो पोइ छा कंदासीं उते जेको आहे असांजी इरर छा आहे इरर देन आहे हिते देन इस्तेमालु न थींदो। हाणे हिते देन जी जॻह ते इस्तेमालु छा थींदो इस्तेमालु थींदो टू करेक्ट इस्तेमालु छा आहे टू उहे एडजेक्टिव्स जंहिंजे पोयां IOR लॻल हुजे उते असां छा इस्तेमालु कंदासीं टू इस्तेमालु करे सघूं था देन इस्तेमालु न थींदो। हाणे जुमिलो कीअं थींदो ही ऑलवेज फेल्ट इन्फीरियर टू हिज यंगर सिस्टर इन्फीरियर देन न थींदो असां मथे रूल पढ़ी आया आहियूं ठीकु। हाणे अॼु जो असां आख़िरी सेंटेंस खणूं था एज़ मिसाल एग्ज़ाम्पल हाणे जीअं वी आर सीनियर देन यू हाणे सीनियर हाणे मथे असां पढ़ी आयासीं सीनियर उहो हाणे पहिरियों इन्फीरियर कयोसीं हाणे असां करूं था सीनियर। हाणे सीनियर असां पढ़ी आयासीं जॾहिं बि सीनियर एडजेक्टिव सेंटेंस में यूज़ थींदो त सीनियर सां गॾु देन न लॻंदो आहे बल्कि छा लॻंदो आहे टू इन सां गॾु छा लॻंदो टू लॻंदो। हाणे हिते जेको एरर आहे देन ग़लति इस्तेमालु थियल आहे ऐं इन जो करेक्ट जेको इस्तेमालु आहे उहो छा आहे करेक्ट इस्तेमालु आहे इन जो टू करेक्ट आहे देन जेको आहे उहो ग़लति इस्तेमालु थियल आहे। हाणे इहो थींदो वी आर सीनियर टू यू देन यू न थींदो न त असां पढ़ियो आहे न कंपेरेटिव डिग्री में देन इस्तेमालु थींदो आहे ठीकु आहे न ही इज़ वाइज़र देन यू ईअं थींदो आहे पर हिते जेकॾहिं असां ॻाल्हि करूं था IOR जिते वर्ड हुजनि पोयों आख़िर में लॻल हुजनि उते स्पेशली तौर ते छा लॻंदो आहे टू लॻंदो आहे न के देन लॻंदो आहे ठीकु आहे न। इन तरीक़ेकार सां हे अॼु जा असांजा रूल्स हुआ इंशाल्लाह इन खां अॻिते असां नेक्स्ट लेक्चर मिलंदासीं होपफुली तव्हांखे लेक्चर सम्झ आयो हूंदो। वॾी महिरबानी।